सवाल कयो आहे हाफ़िज़ अब्दुर रहमान जुणे जो। उहो त चए त छा तलाक ॾिनल औरत घर में विहारे सघे थो? शरई हुकुम छा आहे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं कंहिं शख़्स पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी ऐं इद्दत ख़तम थी वई आहे त हाणे उहा औरत अजनबी आहे ऐं कंहिं बि अजनबी औरत सां ताल्लुक़ रखणु, उन सां बग़ैर ज़रूरत जे ॻाल्हाइणु ऐं उन सां पर्दो न करणु, इहे सभु कम नाजाइज़ आहिनि। हिन मथां लाज़िम आहे त उन सां बग़ैर ज़रूरत जे न ॻाल्हाए ऐं उन सां पर्दो बि करे ऐं हिकिड़े घर में बि उनखे न रहाए। पर जेकॾहिं फितने जो अंदेशो न आहे ऐं अहिड़ी तरीक़े सां उन्हनि जा औलाद बि वॾा आहिनि त इन सूरत में गुंजाइश आहे त उहे हिकिड़े घर में रही सघनि था, पर शर्त आहे त उन्हनि जो मेल जोल बि न हुजे ऐं उन्हनि जी रहाइश जो कमरो बि जुदा हुजे। जीअं अद्दुरुल मुख़्तार जे अंदरि आहे त वसुइल शेखुल इस्लाम अन ज़ौजैन इफ्तरका वलिकुल्ल मिनहुमा सित्तून सनतन व बैनहुमा औलादुन ततअज़्ज़रु अलैहिमा मुफ़ारक़तुहुम फयस्कुना फी बैतिहिम वला यज्तमिआन फी फिराशिन वला यल्तकियान इल्तिकाअल अज़वाज हल लहुमा ज़ालिक। पाण खां सवाल कयो वियो त जेकॾहिं ॿ ज़ाल मुड़ुस हिक ॿिए खे तलाक ॾेई जुदा थी विया आहिनि त उहे हिकिड़े घर में रही सघनि था या न। उन जी उमिरि बि 60 सालनि जे क़रीब आहे ऐं उन जा औलाद बि वॾा आहिनि ऐं उन्हनि जो हिक ॿिए खां बग़ैर रहणु गुज़ारो न आहे, यानी उहो वॾी उमिरि वारो आहे, उनखे घर जे कमकार जी ज़रूरत पए थी ऐं औरत खे बि ज़रूरत आहे छो जो उनखे कमाए ॾियण वारो ॿियो केरु न आहे। त छा इन सूरत में उहे ॿई गॾु रही सघनि था या न? उन जे जवाब में पाण फरमायूं त न, जी हा, रही सघनि था। ऐं इन किताब जे अंदरि आहे त वलहुमा ऐं यस्कुना बअद सलासे फी बैतिन वाहिदिन इदा लम यल्तकिया इल्तिकाअल अज़वाज वलम यकुन फीह खौफ फितनतिन। पाण फरमाइनि था त जेकॾहिं ज़ाल मुड़ुस हिक ॿिए खां जुदा थी विया आहिनि ऐं उहे हिकिड़े घर में रहनि था त जाइज़ आहे, पर शर्त आहे त उनमें अज़दवाजी ज़िंदगी वांगुरु मामिलो न हुजे ऐं फितने जो ख़ौफ़ बि न हुजे त जाइज़ आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।